जिते सब माण्हू पंहिंजे घर बातिन सां ईद जूं ख़ुशियूं मल्हाइण में मसरूफ़ आहिनि, उते ही पुलिस एहलकार पंहिंजी ख़ुशियुनि खे पासीरो करे शहरियुनि जो तहफ़ुज़ कंदे नज़र अचनि था। हैदराबाद में भी पुलिस या जवान ईद जी ख़ुशियुनि खां बेनियाज़ थी मस्जिदुनि, इमाम बारगाहुनि, मार्केटुनि, रोडनि तोड़े रस्तनि ते पंहिंजूं ड्यूटियूं ॾेई रहिया आहिनि। असांजी ईद सभई ईद हूंदियूं आहिनि। असां अवामी बिरादर भाइरनि जे लाइ तहफ़ुज़ जे लाइ बिल्कुलु जदोजहद रखी आहे ऐं तहफ़ुज़ रहे पई ऐं परमन जे लाइ अला कंदो परमन रहंदो। असांजो ही जेको आहे सो ही बि असांजा भाइर आहिनि, ही बि असांजूं फैमिलियूं आहिनि ऐं असां बिल्कुलु हिननि जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजी ईद जेको आहे सो हिननि सां गॾु ई था कयूं। पुलिस ते केतिरी बि तनक़ीद कजे पर पुलिस जी मौजूदगी तहफ़ुज़ जो एहसास ॾियारे थी। अॼु ईद ॾींहुं आहे त अवाम ईद करे पियो, असां पंहिंजी ड्यूटी ॾियूं पिया, अवाम लाइ बीठा आहियूं, पंहिंजी ड्यूटी कयूं पिया। अवाम लाइ बाक़ी अमन हुजे ऐं अवाम ख़ुशि हुजे, अवाम जा नौकरूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए, असां पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं त बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत रहे, हद में अमन अमान रहे ऐं असांजी अवाम बिल्कुलु सुठे नमूने ईद मल्हाए। पुलिस जे जवाननि जो चवणु आहे त अवाम जी ख़िदमत करण सां ई खेनि ईद जहिड़ी ख़ुशी मिले थी। कैमरामैन असीब रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।